अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सियासत ऐं कानून में मां आहियां अव्हां सां गॾु नौमीता गुल ऐं मूंसां गॾु हिन प्रोग्राम में मौजूद आहिनि मुंहिंजा को होस्ट ज़ैन ऐं सुमरो साहब। अस्सलाम वालेकुम ज़ैन साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? अॼोके प्रोग्राम में असां जाइज़ो वठंदासीं त गुज़िरियल हफ़्ते कहिड़ियूं हुकूमती तब्दीलियूं आयूं, केरु इक़्तिदार में आयो, केरु इक़्तिदार में वियो ऐं इन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी सारा मामला जेके आहिनि उहे असां डिस्कस कंदासीं। ज़ैन साहब, बेतमादी वारी रिथ जेकी आहे पाकिस्तान में पहिरियों भेरो कामयाबु थी चुकी आहे। ठीकु आहे, हिन वक़्तु मुस्लिम लीग नून जी हुकूमत जेकी आहे उहा अची चुकी आहे। हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो त इहा नई हुकूमत जेके आहे हिनखे कहिड़ा चैलेंजिस आहिनि ऐं वर्ल्ड बैंक जी जेकी रिपोर्ट आई आहे उहा छा थी चवे? ॾिसो, पाकिस्तान में फर्स्ट टाइम हिकिड़ी नो कॉन्फिडेंस मोशन कामयाबु थी आहे। आई थिंक कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे इहो एक्सपीरियंस न आहे कि इन मोशन ते अवाम कीअं रिएक्ट कंदी। ठीकु आहे, अवाम जो छा रद्द अमल हूंदो ऐं अवाम इनखे कीअं वठंदी, ऐं अवाम बि एतिरी एक्सपीरियंस न आहे कि इन मोशन जो छा मतिलबु हूंदो आहे। ऐं पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में नो कॉन्फिडेंस मोशन केतिरी अहमियत रखे थी एंड हो केतिरो डेमोक्रेसी जे प्रिंसिपल्स खे तूल ॾिए थी कि अगरि अवान खे कॉन्फिडेंस न आहे पंहिंजे प्राइम मिनिस्टर ते त हर मेंबर जो हक़ आहे कि हुनखे वोट आउट करे ॿियो जेको आहे लीडर ऑफ द हाउस खणी अचे। त अवाम बि इन मां लर्न करे थी। असां हिकिड़ी ट्रांज़िटरी स्टेज में आहियूं सभु। त जेके चैलेंजिस जी तव्हां ॻाल्हि कयो था, हाणे नून लीग जी हुकूमत अची वई आहे, इमरान ख़ान साहब हुकूमत में न रहियो आहे, पर मां इहो सम्झां थो इहो नून लीग जेको आहे हिकिड़ो पंहिंजे लाइ वॾो चैलेंज खयों आहे, छोकी प्राइम मिनिस्टर हुनजो आहे। नून लीग इन करे चवां थो, ऑब्वियसली जेको ब्रंट हूंदो उहो ॿियूं पार्टीज़ बि ऑपोज़िशन जो जेके गॾु आहियूं उहे फेस कंदियूं, हिन वक़्तु हुकूमत में आहिनि, लेकिन मेजरली नून लीग फेस कंदी, छोकी शहबाज शरीफ़ साहब पंहिंजे मथां इहा ज़िम्मेदारी खईं आहे। हाणे जेको मेजर चैलेंज आहे उहो सभिनि खां पहिरियों इहो आहे शहबाज शरीफ़ साहब लाइ कि जेको इमरान ख़ान बैगेज छॾे वियो हो, इकॉनमी जेको असांजी डाउनफॉल ते हुई, ऐं जेको कमोडिटी प्राइसिस, ऑयल प्राइसिस, जेके अवाम में हिकिड़ी मतिलबु सेंस ऑफ डेप्रिवेशन हुई, ठीकु आहे, उहा सॼी जेका हाणे शहबाज शरीफ़ अची टेक ओवर कई आहे, फॉर असां चऊं कि मशल वरिती आहे इमरान ख़ान खां, त इहो बि थी सघे थो कि उन सॼी हर शइ जो बैगेज शहबाज शरीफ़ ते ईंदो, छोकी जॾहिं अॻिलो इलेक्शन ईंदो, उन इलेक्शन खां पहिरियों जेके हालात हूंदा, जंहिंजी गवर्नमेंट हूंदी, माण्हू उनखे ई उन सां एसोसिएट कंदा। ठीकु आहे, त सभिनि खां वॾो चैलेंज त इहो आहे हिननि खे परफॉर्मेंस ॾेखारणी आहे। परफॉर्मेंस ॾेखारणी आहे। ॿियो तव्हां ॾिसो था त इमरान ख़ान जीअं हाणे इक़्तिदार में लथा आहिनि त हिकिड़ो वॾो ट्रेंड हलियो आहे इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर इन टाइप जो। इनखे कीअं था ॾिसो, छा थींदो अॻिते वञी करे, ऐं इमरान ख़ान बेसिकली चाहे छा थो? ॾिसो, इमरान ख़ान चाहे हो उन वटि मेजॉरिटी हुजे न हुजे, उहो हमेशह खां एक्सपर्ट रहियो आहे नैरेटिव ठाहिण में। ठीकु आहे, उनजी तकरीर जेतिरी माण्हू ॿुधंदा हूंदा उहो शायदि कंहिं आम ॿिए लीडर जी नथा ॿुधनि। मे बी उहे सम्झनि था कि जेको आहे इहो अवाम जो लीडर आहे, लेकिन जेको नैरेटिव ठाहिण जो हमेशह खां माहिर रहियो इमरान ख़ान रहियो आहे। ठीकु आहे, कुझु हद ताईं उन हिकिड़ो नैरेटिव लैंड करायो आहे, छोकी अवाम इल इनफॉर्म्ड हूंदी आहे, उनखे ख़बर न हूंदो आहे कि कॉन्स्टिट्यूशन छा आहे, लीगल प्रोविजन्स छा आहिनि। उहो ओवर द टाइम जॾहिं सोसाइटी इवॉल्व कंदी आहे या अवेयरनेस अवाम में ईंदी आहे कि हिननि प्रिंसिपल जी कहिड़ी इंपॉर्टेंस आहे, हिन वक़्तु उहे इहे ई सोचनि था कि हिननि खे ग़लति हटायो आहे, जीअं हक़ीक़त हालांकि ईअं न आहे। उनखे कानूनी तौर ते जॾहिं हुनजी अक्सरियत न रही त उहो हटिजी वियो। हाणे उहो जेको बि भले बयानियूं खणी अचे कि मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश हुई न हुई, उहो त DG ISPR बि क्लियर करे छॾियो कि का साज़िश न हुई, हुन त अचूं था अॻियां। लेकिन ॿियो जेको चैलेंज जेको इहो ई इन ते अगरि अचूं त हे हिकिड़ो ॿियो चैलेंज आहे शहबाज शरीफ़ साहब लाइ, उहो इहो आहे कि जॾहिं शहबाज शरीफ़ साहब गवर्नमेंट में हूंदो, इहो सोचंदो हूंदो कि परफॉर्मेंस ॾेखारियूं, अॻिली इलेक्शन में 1.5 साल रहियो आहे, उन खां पहिरियों जेको आहे इमरान ख़ान साहब स्ट्रीट्स ते पंहिंजी वर्किंग करे रहियो हूंदो। उहा हाणे बि जारी आहे, उहा हाणे बि जारी आहे, इहा इलेक्शन ताईं जारी रहंदी, जेको वॾो मैटर करे थी। ठीकु आहे, त हिननि लाइ ॿियो चैलेंज इहो आहे कि परफॉर्मेंस सां गॾु गॾु हिननि खे कैंपेन बि करणी आहे, ऐं परफॉर्मेंस न हूंदी त हिननि जी कैंपेन बि इनइफेक्टिव न हूंदी। ठीकु आहे, त बेसिकली अगरि असां एसेंशियली चऊं त हिननि खे जेको इमरान ख़ान जो नैरेटिव आहे उनजी डीब्रीफिंग करणी आहे अवाम में, त उहो जेको आहे ॾिसूं था इहो
चैलेंज कीअं ओवरकम करनि था ओवर द टाइम, लेकिन मूंखे जेको लॻे थो उहो थोरो मुश्किल लॻे थो शहबाज शरीफ़ साहब लाइ, उहो इन वजह सां कि वर्ल्ड बैंक जी जेका बाई ईयरली रिपोर्ट हूंदी आहे उहा आई आहे, उहा इहा चए थी कि ऑलरेडी साउथ एशिया जेको सिखितो आहे सॼो हुनजो असां हिसो आहियूं पाकिस्तान, उनजी स्लो इकोनॉमिक ग्रोथ हुई, ठीकु आहे, ऐं कोविड जी वजह सां उहा अञा जेको आहे हैम्पर थी, जंहिंमें ऑयल प्राइसिस मथे वियूं, फूड ऐं कमोडिटी जी प्राइसिस मथे वियूं, फाइनेंशियल सेक्टर जेको असांजो हुयो जीअं बैंकिंग सेक्टर हूंदो आहे, उहो इनसिक्योर रहियो, एंड जेको आहे इकॉनमी उहा फुल थ्रॉटल में हली न सघी बग़ैर कंहिं इम्पेडिमेंट जे, त ऑलरेडी इहा हालात हुया साउथ एशिया में, ऐं कोविड जी वजह सां ॾाढो हिट आयो, एंड जेको आहे इकॉनमी खे असां नॉर्मल कंडीशन में न पिया पायूं, ऐं हाणे यूक्रेन ऐं रशिया जी वॉर खां पोइ वर्ल्ड बैंक जो चवणु आहे इहो मेजर हिट बि ॿीहर साउथ एशिया ते ईंदो, हिते ऑयल प्राइसिस, कमोडिटी प्राइसिस सभु मथे वेंदियूं। रिसेंटली कल्ह परीहं जेको आहे टियों ॾींहुं असां ॿुधण में आयो पिए त पेट्रोल वरी वधे थो। जी बिल्कुलु, उहो उनजो बेसिकली उहो इहो ई वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट सां असां उनखे कनेक्ट कयूं था कि उहे प्राइसिस जेको आहे न इंटरनेशनल जेको इहो आहे हिकिड़ो मतिलबु बहरान हले थो, उन जी वजह सां हेठि ईंदो। हाणे इहो आहे कि जेका हाणे गवर्नमेंट आहे, जेको अपोज़िशन मेंबर्स जेके हुया उन्हनि जेके गवर्नमेंट ठाही हाणे PDM थी वई, पीपल्स पार्टी वारा थी विया, इहो ॾिसणो पवंदो इहे कीअं जस्टिफाई कंदा जेको ऑयल प्राइसिस ऐं कमोडिटीज़ में इंक्रीज़ थींदो, छोकी इमरान ख़ान साहब खे हमेशह क्रिटिसाइज़ कंदा रहिया आहिनि कि तव्हांजी इनएफिशिएंसी हुयूं, वाकई इमरान ख़ान जी हद खां वधीक इनएफिशिएंसी हुई, छो त 3 दफ़ो त हिननि फाइनेंस मिनिस्टर चेंज कयो 3 सालनि में। तव्हां जॾहिं चओ था आवाम खे चओ था मां 50 साल जो एजेंडा खणी आयो आहियां हिन मुल्क खे हुते पुॼाइणो, 3 चकर तव्हां फाइनेंस मिनिस्टर चेंज कयो, मतिलबु तव्हांजी का पॉलिसी न हुई, उहा पॉलिसी सही करंदा त अॼु मुल्क हिते न हुजे हा, लेकिन पोइ बि जेको हेठि इंटरनेशनल जेको बहरान आहे उनजी वजह सां ईंदो साउथ एशिया खे ऐं पाकिस्तान खे ख़ासि तौर ते, उनजो एडवांटेज इहो इमरान ख़ान ॾे वेंदो, ठीकु आहे, ऐं इन्हनि खे ओवरकम कीअं था करे करंट गवर्नमेंट, इहो हुननि लाइ वॾो चैलेंज आहे। हिन वक़्तु इमरान ख़ान ॾिसो पिया त जलसा जुलूसनि में मसरूफ़ आहे, पेशावर में हुननि जलसो कयो, हाणे कराची में बि ईंदा, अवाम में काफ़ी मक़बूल आहिनि अञा ताईं, त इन जो सबबु कहिड़ो आहे, इन जो तव्हां तजियो कीअं कंदव? ॾिसो जेके पॉलिटिकल साइंटिस्ट आहिनि, एरिस्टोटल ऐं उन खां पोइ जेतिरा बि ज्यूरिस्ट्स आया, उन्हनि डेमोक्रेसी में मॉब डेमोक्रेसी जो कॉन्सेप्ट इलाही जॻह डिस्कस कयो, ऐं उन्हनि चयो जॾहिं मॉब डेमोक्रेसी थी वेंदी आहे उहा इलाही डेंजरस थी वेंदी आहे। ठीकु, उहो जेको मॉब आहे न इहो न ॾिसंदो आहे कि असांजो लीडर सही जॻह ते आहे या ग़लति जॻह ते आहे। इमरान ख़ान जेको आहे अफ़सोस सां कि इमरान ख़ान हिकिड़ो कल्ट्स खे जेको आहे न हो मतिलबु ग्रो कयो आहे PTI जे थ्रू, पंहिंजी जेको मतिलबु ज़हर आलूद स्पीचिस जे थ्रू एतिरो पोलराइज़ थी वई आहे सोसाइटी कि माण्हू हिक ॿिए जा गिरबान था पकड़नि, हिक ॿिए खे गारियूं था ॾियनि, ऐं जेको व्यू था उन्हनि जो उहे हमेशह इहो चाहींदा आहिनि कि असां पाकिस्तान जी आवाम जा छोकी हालात हमेशह इहे रहिया आहिनि, उहे हिकिड़े आइडियल फिगर कोई हुजे उनजे आइडिया सां रोमेंटिसाइज़ कंदा आहिनि कि उहो ईंदो, असांजो मसीहो थींदो, असांखे हिननि हालात मां कढंदो, लेकिन ईअं नाहे, छो त उन्हनि खे इहो ख़बर न आहे उहो आख़िर केरु हूंदो, उहो को जेको आहे को मतिलबु माण्हू ॿिए को लिबास पाए करे अचे उनखे जेको आहे न यूथ खे मिसगाइड करे शयूं इहे उहे ओवर द टाइम उन्हनि खे ख़बर पवंदी, ओवर द टाइम शयूं अनफोल्ड थींदियूं, लेकिन जीअं इमरान ख़ान साहब पंहिंजे शुरू में जॾहिं उहो पोइ इलेक्शन्स में जॾहिं उहो कैंपेन करे पियो, तव्हां ॾिठो हूंदो जो चवंदा असां 100 ॾींहंनि में मुल्क जा हालात तब्दील करे छॾंदासीं, असां जेको आहे मतिलबु अचण सां ई असांजी ब्यूरोक्रेट्स जी टीम हाईलाइटेड आहे, असां करप्शन ख़तमु थींदी ऐं अलाए केतिरियूं नौकरियूं, मतिलबु इहे वादा असांखां विसरी विया आहिनि, त अवाम वोट न करे ॾिनो कि अवाम सम्झो कि हिननि वटि वाक़ई को अहिड़ो जादू जो चिराग आहे कि अलाए छा थी वेंदो, असां बि जेको आहे मजबूर थी वियासीं कि जेको आहे सोचण ते कि यार मतां वोट ॾेई ॾिसूं हिनखे छा आहे, ठीकु आहे, मतिलबु इहो सोचण ते मजबूर थी वियासीं, लेकिन तव्हां जीअं ॾिठो गवर्नमेंट आई त हिननि जा पंहिंजा स्कैंडल्स खुलिया, जहांगीर तरीन जो, अलीम ख़ान
वारनि जो उहे पाण चवनि था असांखे टारगेट ठातो आहे PTI, लेकिन उन्हनि खे अगरि छॾियो त तव्हां ॾिसो ज़ुल्फी बुखारी पाण रिंग रोड स्कैंडल में छा कयो, हिननि जा कराची जा जेके माण्हू आहिनि उहे कहिड़े कैलिबर जा हिननि जा MPAs आहिनि, ठीकु आहे, मां नाला नथो खणा, जेके कब्ज़ा माफ़िया में हुया, जे बैंक्स जा फ्रॉड कया, ॾिसण वारा सम्झी विया हूंदा मां कंहिंजी ॻाल्हि कयां थो, उहो कहिड़े कैलिबर जा माण्हू ख़ान साहब खणी आयो ऐं मुल्क खे अहिड़ी तबाही ते आणे छॾियईं जितां हाणे फ़िलहालु पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे। छोकी जेको यूथ आहे उहो नेक्स्ट जनरेशन आहे उहो इहो सम्झे थी की असांजो आख़िरी लास्ट होप हिते ई आहे। ऐं यूथ छो त हुनजो माइंड एतिरो नरिश न हूंदो आहे एंड एतिरो मिच्योर न हूंदो आहे, उहो हुनखे जेको आहे न हिकिड़ी आख़िरी हर शइ खे आख़िरी दरवाज़ो सम्झी करे वठंदो आहे ऐं उन ते ज़िद बि कंदो आहे, ठीकु आहे। सही। त इहो जेको आहे न इलाही फ़िलहालु त पाकिस्तान ॾाढो टर्मोइल मां वेंदो। तव्हां ॾिठो तारीख़ में पाकिस्तान में आई थिंक ॿियो दफ़ो, ठीकु आहे, हिकु दफ़ो पहिरियों 1958 में ईस्ट पाकिस्तान जी असेंबली में स्पीकर ते हमलो थियो, असेंबली दौरान ऐं स्पीकर जेको शाहिद अली हुनजी डेथ थी वई। ऐं अॼु 2022 असां 21वीं सदी में आहियूं ऐं अॼु पंजाब असेंबली में स्पीकर ते हमलो थियो दोस्त मोहम्मद मज़ारी ते, ऐं अफ़सोस सां चवणु थो उनखे मुकूं लतां हयूं एतिरा ताईं की उहो सीट तां किरी पियो। अहिड़ी रवायत जेको आहे असां मां पंहिंजी नंढी ज़िंदगी में त न ॾिठी ऐं मां शायदि दुआ कंदमि की असां ॿीहर न ॾिसूं। न बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे। छो त असां सम्झूं था की पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में जेके इहे लीडर्स हूंदा आहिनि, जेके पार्लियामेंट जा या असेंबली जा मेंबर्स हूंदा आहिनि, उहे त मतिलबु किरदार जे इख़लाक़ जी हिकिड़ी मिसाल हूंदा आहिनि। ऐं उहे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि पंहिंजे मुआशिरे खे, पंहिंजे हल्के खे। ऐं उन्हनि खां जॾहिं तव्हां इहा ॾिसो शयूं त अहिड़ा मतिलबु अहिड़ा मंज़र त मां जेको आहे न मूंखे छा चवां, मूंखे अल्फाज़ न आहिनि हुननि लाइ। ऐं इहो जेके फिलोसफर्स आहिनि, पॉलिटिकल साइंटिस्ट आहिनि, उहे चवंदा आहिनि जॾहिं कानून न मञंदव तव्हां त पोइ अनारकी थींदी। इहा शुरूआति इमरान ख़ान पाण कई जॾहिं पंहिंजे इक़्तिदार लाइ हुन आइन भञियो ऐं इहो मैसेज ॾेई छॾियईं पूरे मुल्क में कि आइन त हिकिड़े कागज़ जो टुकड़ो आहे, त उन हिकिड़ो जेको ख़ुदि परिस्ती जो ऐं ख़ुदा थियण जो गुरूर हुनजे अंदरि आहे, उन इमरान ख़ान खे कंहिं न किरायो पर पंहिंजी जेको आहे न गुरूर ऐं तकबर किरायो, जंहिंजी वजह सां हुन आइन भञियो ऐं मुल्क में इहा रवायत स्टैब्लिश कयईं। ऐं अॼु पंजाब असेंबली में तव्हां हुनजी मिसाल ॾिठी। मूंखे असांखे ख़दशो आहे, अलाह न करे, लेकिन इहो अगरि मामिलो ख़ाना जंगी जी तरफ़ ऐं जेको आहे न खून रेज़ी जी तरफ़ वञंदे नज़र अचे थो, बसि ॾिसूं था छा थो थिए। होपफुली सब कुछ सही थे। अच्छा, पेका ऑर्डिनेंस जी भी काफ़ी चर्चा रही आहे पूरे अरसे में, तकरीबन 1-2 महीना। पेका ऑर्डिनेंस बेसिकली आहे छा? ॾिसो, बेसिकली त पेका एक्ट आहे इहो, प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स एक्ट 2016 आहे। इहो 2016 में PMLN जी गवर्नमेंट खणी आई पेका एक्ट। ऐं इन एक्ट में जेको आहे उन्हनि जेके सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेका डेफेमेशन थिए थी, ठीकु आहे, उनखे इन्हनि टारगेट कयो, उनजी कुझु सज़ाऊं रखियूं ऐं FIA खे प्रोसिक्यूशन ॾिनऊं। डेफेमेशन सां गॾु गॾु तव्हां ॾिठो हूंदो, जीअं इहो असां आवाम जी अवेयरनेस लाइ बि ॿुधाए छॾियूं, जीअं कंहिंजूं पर्सनल पिक्चर्स हणी करे माण्हू वायरल करनि था, उन लाइ सख़्तु सज़ाऊं रखियूं वयूं, जेको हिकिड़ो सुठो इक़दाम हुयो। लेकिन जेको फेक न्यूज़ जे बेसिस ते कंहिंखे डिफेम, अगरि सिंपल डिफेम कयूं था, तव्हां वटि तस्दीक नाहे, तव्हां न्यूज़ हलाए था छॾियो या सोशल मीडिया ते उनखे ॾेई था छॾियो, त उन हवाले सां जेको आहे, उन हवाले सां सेक्शन 20 हुयो। उन सेक्शन 20 में ईअं न हुयो कि उहे उन टाइम बेलेबल सेक्शन हुयो ऐं नॉन कॉग्निजेबल ऑफेंस हुयो ऐं FI वटि प्रोसीडिंग हूंदियूं। बेलेबल ऐं नॉन कॉग्निजेबल जो इहो मतिलबु आहे कि FIA जो ऑफिसर कॾहिं बि कोर्ट जी परमिशन जे बग़ैर उन माण्हू खे अरेस्ट नथो करे सघे जंहिंजे ख़िलाफ़ कंप्लेंट आहे। ऐं बेलेबल इहो आहे कि अगरि हो पहिरियों त अरेस्ट नथो करे सघे कोर्ट जी परमिशन जे बग़ैर, ऐं कोर्ट जी परमिशन जे बग़ैर इनिशिएट बि नथो करे सघे इंक्वायरी, ठीकु आहे। प्रिलिमिनरी इंक्वायरी करे केस फाइल कंदो कोर्ट जी परमिशन सां, ठीकु आहे। इनखे चवंदा आहियूं नॉन कॉग्निजेबल। ऐं अगरि हो कोर्ट में माण्हू अचे थो, हुनखे नोटिस वञे थो कोर्ट जे थ्रू, त उहो पंहिंजी बेल कराए सघे थो, उन में हुनखे अंदरि न वञिणो पवंदो। जेको हिकिड़ो जस्टिफाइड लॉ हुयो ऐं सही आहे, एतिरो त हुजणु घुरिजे घटि में घटि, ठीकु आहे।
लेकिन इमरान ख़ान साहब जॾहिं आयो, जॾहिं इन जे ख़िलाफ़ ख़बरूं साम्हूं आयूं कि बुशरा बीबी इहे सभु करप्शन में मुलविस आहिनि, जेका इहा फराह ख़ान हुई ऐं इन्हनि जा पंहिंजा माण्हू, इमरान ख़ान जॾहिं उहा हीट फील कई, छो त आहे त नार्सिस्ट लीडर न हिकिड़ो, फासिस्ट आहे, नार्सिस्ट आहे ऐं अंदरां हे डिक्टेटर आहे। इन सम्झो कि मां कीअं आवाम जी आवाज़ दॿायां। इन पीका अमेंडमेंट ऑर्डिनेंस 2021 पास करे छॾियो। उहो छा आहे पीका अमेंडमेंट ऑर्डिनेंस? पीका अमेंडमेंट ऑर्डिनेंस हिकिड़ी अमेंडमेंट आई पीका 2016 जे सेक्शन 20 में। ठीकु आहे। उहा अमेंडमेंट इहा आई कि कंहिं बि कंहिंजे लाइ का न्यूज़ हलाई, उन माण्हू खे लॻे थो इहा न्यूज़ फेक आहे, उहो FIA खे हिकिड़ी नॉर्मल कंप्लेंट पने ते लिखी ॾींदो। FIA खे कॉग्निजेबल पावर्स ॾेई छॾियूं, उहो पाण वञे अरेस्ट करे, केस फाइल करे विदाउट परमिशन ऑफ द कोर्ट। उन खां पोइ नॉन बेलेबल करे छॾियूं कि भाई माण्हू बेल बि न वठी सघे। ठीकु आहे। तव्हां अगरि इहो ॾिसो कि पोइ इहो मीडिया कीअं हलंदी। ठीकु आहे। तव्हां फ्रीडम ऑफ स्पीच केतिरो दॿायो था। हर माण्हू ॻाल्हाइण खां पहिरियों 100 दफ़ो सोचंदो, अगरि हलो ख़बर सची बि हुजे त हर कंहिंखे हक़ त हूंदो न उन में वञी FIA वटि वञी एप्लीकेशन ॾे। FIA वारा त तव्हांखे ख़बर आहे जीअं नैब वारनि हमेशह कयो, बग़ैर सोचे सम्झे पुलिस बि अॼु ताईं कंदी आहे, अरेस्ट करे खणी ईंदा आहिनि, हाली त उनजी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे। उहो जेसि ताईं साबित थिए कोर्ट में, तेसि ताईं त हुनजो माण्हू जो कमु ई लही वेंदो। ठीकु आहे न। त इहो हिकिड़ो अंधो कानून हो, कारो कानून हुयो ऐं जंहिंखे रद्द करणु ज़रूरी हो। ऐं मां सलाम कयां थो इस्लामाबाद हाईकोर्ट खे। इस्लामाबाद हाईकोर्ट इन अमेंडमेंट खे ख़तमु कयो। उन्हनि इहो चयो डेफेमेशन जो कानून, अगरि कोई डिफेम कोई थिए थो, उहो कानून सिविल कानून आहे, तव्हां कोर्ट मां वञी डैमेजिस वठो। इन कानून खे ख़ुदा क्रिमिनलाइज़ न कयो। इहो क्रिमिनल एक्ट न आहे इहो। ठीकु आहे। तव्हां हक़ राय जी आज़ादी रखो जीअं माण्हू ॻाल्हाए सघनि, हिकिड़े सुठे मुआशिरे में आज़ादु जी सघनि। ठीकु आहे। त इहा जेका जजमेंट आई ऐं पीका ऑर्डिनेंस अमेंडमेंट ऑर्डिनेंस खे इस्लामाबाद हाई कोर्ट हिनी मंथ में जेको आहे न नल एंड वाइड करे सेटिसाइड कयो। ठीकु ज़ैन, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। नाज़रीन, हिन वक़्तु प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट ब्रेक जो। नाज़रीन, प्रोग्राम सियासत ऐं कानून तव्हांखे ॿीहर भलीकार चवंदासीं। मूंसां गॾु मौजूदु आहिनि मुंहिंजा को होस्ट लीगल एक्सपर्ट ज़ैन सुमरो साहब ऐं असांजी डिस्कशन हले पई मुख़्तलिफ़ जेके सियासी मामला थिया आहिनि। पेका ऑर्डिनेंस सां ॻाल्हायोसीं। तव्हां खां इहो सम्झणु चाहींदासीं त DG ISPR पारां जेकी लास्ट प्रेस कॉन्फ्रेंस कई वई हुई, उन में उन्हनि घणा ई इंकशाफ़ कया। उन प्रेस कॉन्फ्रेंस ऐं PTI जे जेके नज़रिया आहिनि, कीअं था ॾिसो तव्हां ॿिन्हिनि खे? तालमेल छा आहे? ॾिसो, हुन प्रेस कॉन्फ्रेंस PTI जो त पोल खोले छॾियो। हाणे इमरान ख़ान अगरि फॉल्स नैरेटिव हलाए ग़लति, उनजो हिकिड़ो ई स्ट्रेटेजी आहे, हिकिड़ी स्ट्रेटेजी आहे, उहा आहे मिस इंफॉर्मेशन फैलाइणु। ऐं उन मिस इंफॉर्मेशन जे बेस ते आवाम खे जेको आहे पंहिंजे कढल आयूं वेठो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे, उन DG ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस सां इलाही शयूं खुली वियूं। ठीकु आहे। जंहिंमें फर्दर बहस जी का गुंजाइश न रही। इमरान ख़ान चयो कि मूंखां जेको आहे न मिलिट्री बेस घुरिया विया अमेरिका खां, मां एब्सोल्युटली नॉट चयुमि। ठीकु आहे। DG ISPR चयो असां कॾहिं घुरिया ई न हुया। हिकिड़ो इहो कूड़। ॿियो इमरान ख़ान इहो चयो कि मूंखे मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ऑप्शन्स ॾिना 3। DG ISPR इहो चई छॾियो कि असां को ऑप्शन ॾिनो ई न हो। इहो इमरान ख़ान अची असांखे अप्रोच कयो कि मुंहिंजो बचायो, मूंखे विच में को रस्तो कढो। ठीकु आहे। टी इहा शइ इमरान ख़ान चयो कि प्रॉपर साज़िश थी आहे। जेको इंपॉर्टेंट क्वेश्चन आहे हिन वक़्तु असांखे ॿुधाइणु ज़रूरी आहे कि साज़िश थी आहे। DG ISPR क्लियरली इहो चई छॾियो कि का साज़िश न थी आहे। हाणे साज़िश इहा हूंदी आहे हिकिड़ो ऑर्गेनाइज़्ड ऑब्जेक्टिव ओरिएंटेड हिकिड़े मक़सद सां हिकिड़ी प्रॉपर एक्सरसाइज़ ऐं मुहिम थिए के मुल्क जे थ्रू, उनखे साज़िश चइबो आहे। ठीकु आहे। उन हिकु त क्लियरली चई छॾियो साज़िश न थी आहे। हाणे PTI वारा एतिरी हिननि जी मिस इंफॉर्मेशन ऐं कूड़ जी आदत आहे, माने चवंदा न कूड़ कंहिंजे पीउ जो त न आहे, तव्हां जेतिरा हणो। ठीकु आहे। हिननि खे एॾी आदत आहे। हिननि हिकिड़े जर्नलिस्ट सवाल कयो कि तव्हां पोइ डिमार्च छो मोकिलियो? डिमार्च हिकिड़ो डिस्प्लेजर नोट हूंदो आहे कि कंहिं मुल्क खे असां मोकिलींदा आहियूं कि तव्हां जेको आहे न इहा ग़लति ॻाल्हि कई आहे, छा पंहिंजो ख़्यालात जो इज़हार कंदा आहियूं, त डिमार्च छो मोकिलियो?
DGSPR क्लियरली चयो कि जेको असांजो US में एम्बेसडर वेठो उन असांखे ॿुधायो कि हे कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं करनि था कि जंहिंसां हे पाकिस्तान जे मतिलबु न पाकिस्तान सां ख़ुशि न आहिनि, ठीकु आहे। सही त असां उन्हनि खे इहो ख़त मोकिलियो कि तव्हां जेको आहे पाकिस्तान जे मामलात में इंटरफेरेंस न कयो, या नॉन डिप्लोमेटिक लैंग्वेज आहे, लैंग्वेज नॉन डिप्लोमेटिक आहे ऐं उहा लैंग्वेज इंटरफेरेंस जे मुतरादिफ़ आहे। DGSPR इहे लफ़्ज़ यूज़ कया त लैंग्वेज खे कंडेम उन्हनि करे छॾियो। जीअं इंडिया इलाही दफ़ो बयानु ॾींदो आहे पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान हमेशह उन्हनि खे इहो चवंदो आहे असांजे मामलात में इंटरफेयर न कयो। इंटरफेरेंस हिकिड़ी नॉर्मल शइ आहे, हमेशह डिप्लोमेटिक लैंग्वेज में फॉरेन जेको असांजा एम्बेसडर्स हूंदा आहिनि इहे हमेशह जेको आहे इहे चवंदा रहंदा आहिनि असांजे मामलात में इंटरफेयर न कयो। दैट्स इट, इन में को हो ॻाल्हि त न आहे। त साज़िश जो हुन क्लियरली चई छॾियो साज़िश का बि न आहे। अमेरिका में हा हुननि जो हिकिड़ो चई था सघनि असां रशिया सां ख़ुशि न आहिनि, पर हुननि साज़िश त का न कई आहे, इहा बि ॻाल्हि क्लियर थी वई। अच्छा, तोशाखाना रेफरेंस जी कहाणी छा आहे? जी, तोशाखाना बेसिकली जेको आहे न हिन में 1974 में हिकिड़ो कैबिनेट डिवीज़न जे अंडर हिकिड़ो स्टोर हुननि क़ाइमु कयो। ठीकु, कैबिनेट डिवीज़न हुन स्टोर खे हलाईंदी आहे, हुनजा कुझु चंद रूल्स आहिनि। उन में इहो आहे कि जेके पाकिस्तानी स्टेट्समैन आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, एम्बेसडर्स आहिनि, उहे ॿाहिरां तोहफ़ा तवाइफ़ नथा वठी सघनि। सही सही। ऐं अगरि कोई ॾिए थो त उनखे फौरी तौर ते रिपोर्ट करिणो आहे असेंबली में, जेको तोशाखाना जो सेक्रेटरी आहे उन वटि रिपोर्ट करिणो आहे ठीकु आहे। ऐं उते तव्हांखे उहो गिफ्ट जमा कराइणो आहे। 30,000 ताईं 30,000 ताईं हुनजी लिमिट आहे कि तव्हां पाण वटि रखी सघो था। अगरि हुनजी वैल्यू 30,000 आहे, 30,000 खां वधीक आहे त पोइ तव्हां हुते जमा कराईंदव, हुनजी प्रॉपर ॿिनि अप्रेज़र्स खां वैल्यू डिटर्मिन थींदी, पोइ तोशाखाना हुनखे ऑक्शन करे सरकारी ख़ज़ाने में पैसा मोकिलींदो। इहो सिंपल हिकिड़ो रूल आहे। लेकिन अगरि कोई लीडर या स्टेट्समैन उहो गिफ्ट रखणु चाहे थो त उनखे इजाज़त आहे कि 50% हुनजी प्राइस पे करे छॾे, 50% पोइ पाण वटि रखी छॾे। सही, ठीकु आहे। त हाणे कुझु शयूं जेके साम्हूं आयूं आहिनि उहे इहे ख़बरूं आयूं कि FI हिकिड़ी इंक्वायरी इनिशिएट कई आहे इमरान ख़ान जे ख़िलाफ़, जंहिंमें उन्हनि कुझु घड़ी हार कुझु शयूं आहिनि जेके करोड़नि में ॻाल्हि हुई, उहा तक़रीबन 18 करोड़ जी उन्हनि सेल कयूं ख़ान साहब दुबई में, ऐं उहो जमा न करायूं आहिनि, इहो हुननि जो चवणु आहे। इहा ॻाल्हि एक्सेप्ट बि कई आहे, फवाद चौधरी एक्सेप्ट कई आहे कि असां पैसा ॾेई विकिणिया आहिनि, असां विकिणे सघूं था। ठीकु आहे। त इहो हाणे मामिलो इंक्वायरी में आहे। ठीकु आहे, कि इहो ॾिसूं हुननि पैसा केतिरा ॾिना आहिनि। 50% ॾिना आहिनि, हो चवनि था असां 8 लाख जमा कराया आहिनि। हाणे जेका सऊदी शहज़ादे जी घड़ी हुई उहा रोलेक्स जी घड़ी हुई ऐं उन स्पेशल ठाराई 8 लाख जी, त हिते नॉर्मल घड़ी नथी मिले, नॉर्मल रोलेक्स नथी मिले, त उहा हिकिड़ी वन ऑफ घड़ी जेका हुन ठाराई उहा मूंखे नथो लॻे कि जेको आहे न, ॾिसूं था हिन मामले इहो मामिलो केतिरे हद ताईं वञे थो। लेकिन मुंहिंजी हिकिड़ी सजेशन आहे गवर्नमेंट लाइ कि इन्हनि पेटी इशूज़ खां बिगर इंक्वायरीज़ ते वञूं, का अहिड़ी शइ साम्हूं खणी अचो जेके अवाम एडमिट करे ऐं अवाम लाइ हिकिड़ो नई शइ हुजे। हो अवाम खे इहो ई आहे कि यार जेको आहे इमरान ख़ान खे विक्टिमाइज़ कयो था, ऐं इहो ईअं न हूंदो 100%। उन इमरान ख़ान अच्छा, PTI जे मेंबरनि पारां बि जेको आहे इस्तीफ़ाउनि जो सिलसिलो जारी आहे, इहे ज़बरदस्ती इस्तीफ़ा आहिनि या छा आहिनि? इहे इन ॻाल्हि ते अचूं था, मां सिर्फ़ु उहा ॻाल्हि क्लोज़ करे वठां। ईअं न हूंदो, हे जेको आहे हिननि करप्शन हिननि जे माण्हू इलाही कई आहे, इंतिहाई दर्जे कई आहे, हे त अञा करणु शुरू थिया आहिनि। ठीकु आहे। त उहा लेकिन बिगर इंक्वायरीज़ ते वञनि, इन नंढी इंक्वायरीज़ खे छॾे ॾियनि त बहितर आहे। हाणे अगरि PTI जे MNA जी तरफ़ अचूं था त ख़ान साहब बेसिकली इहो असूल ठाहे छॾियो आहे कि मां न खेॾंदमि पाण, न कंहिंखे खेॾणु ॾींदमि, ऐं मां एतिरो गंद कंदमि कि इहो न मुल्क हली सघे, न इहो आइन हली सघे, न दस्तूर रहे, न ई कंहिंजी सियासत रहे। ठीकु आहे। उन जेको आहे हाणे रिज़ाइन त माण्हुनि सभिनि ॾिना आहिनि, लेकिन अगरि डेमोक्रेसी आहे, अगरि पार्लियामेंट आहे, तव्हां पार्लियामेंट्री लीडर चओ था पंहिंजे पाण खे, त पार्लियामेंट में बीह करे तव्हां बहस कयो, उते ॻाल्हायो, तव्हांजो उहो फ्लोर आहे, उहो तव्हांजो स्टेज आहे। तव्हां पंहिंजे पाण खे सम्झो था तव्हां कंटेनर्स जा लीडर आहियो, त उहो त तव्हां आहियो शुरू खां। ठीकु आहे, उहो त तव्हां आहियो, तव्हां भले अवाम में वञो, लेकिन पार्लियामेंट न छॾियो, इहो मतिलबु गैर पार्लिमानी क़दम आहे। ठीकु आहे। ऐं जेको आहे जेको इस्तीफ़ाऊं बि हिननि वरितियूं आहिनि, इहे हिननि ज़ोरी वरितियूं आहिनि। इलाही PTI जे MNAs चवनि था
ऐं कुझु माण्हू जंहिं मूंसां पाण ॻाल्हायो आहे उन्हनि मूंखे ॿुधायो आहे असां नथा ॾियणु चाहियूं, ऐं पर कुझु असांखे मां नाला ॾियारिया ई नथो थी खणा वञे। जेके मुनरिफ अरकान बि न हुया पीटीआई जा, उन्हनि बि न ॾिनो आहे, ठीकु आहे, इस्तीफ़ो असांखे घुराए करे विहारे करे कुझु माण्हुनि खां साइन इन्हनि वरिता आहिनि, जेको अफ़सोसनाक आहे। ऐं के इमरान ख़ान हक़ीक़त में अगरि मां तव्हांखे ॿुधायां, माण्हू पीपल्स पार्टी खे क्रिटिसाइज़ कंदा आहिनि कि इन में फ्रीडम ऑफ स्पीच न आहे, कारकुन ॻाल्हाए नथो सघे, लेकिन पीपल्स पार्टी एतिरी लिबरल पार्टी आहे, उन में हर कारकुन खे ॻाल्हाइण जो हक़ आहे, बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु। ऐं उहे इन्हनि नंढियुनि शयुनि सां जेको आहे न ऑफेंस न वठंदा आहिनि उनजा लीडर्स। लेकिन इमरान ख़ान हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जॾहिं उहो वेहंदो आहे उन साम्हूं कोई माण्हू न करे त हुनजो जेको आहे न ॿुधी गुरूर न सघंदो सते आहे। आसमान ते हलियो वेंदो आहे, ॿुधी न सघंदो आहे, ठीकु आहे। त इहो बसि डिक्टेटर्स जी हिकिड़ी पार्टी ठही वई आहे, ऐं इन जेको आहे पाकिस्तान जो माहौल एतिरो पॉल्यूट कयो आहे, जंहिंजो ज़हर जेको आहे एतिरो फैलिजी वियो आहे, जंहिंमें असांखे वॾो वक़्तु लॻंदो ख़तमु करणु। अच्छा ज़ैन, हे 1973 जो आइन हिन वक़्तु पाकिस्तान में हली रहियो आहे, हिन आइन जे ठाहिण जी ज़रूरत छो पेश आई? छो त हर माण्हू खे ख़बर न आहे, ठीकु आहे न, त 1973 जो आइन जेको आहे भुट्टो साहब ठाहियो हुयो ऐं उनखां पोइ हुन ते इम्प्लीमेंट थियो, ऐं इहा ज़रूरत छो पेश आई? कहिड़ियूं कमेटियूं जेके आहिनि उहे आइन ठाहे सघनि थियूं, ठीकु आहे, तश्कील ॾेई सघनि थियूं, आइन ठाहिण जी ज़रूरत जेकी आहे उहा छो पेश ईंदी आहे? 1973 जे आइन में अहिड़ा कहिड़ा अहम पॉइंट्स हुआ जेके पहिरें आइन में न हुया, जेके पहिरें आइन हलंदा हुया? जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया ॿई डोमिनियन्स जेके हुया अंग्रेज़नि जा, इहे आज़ादु थिया, त अंग्रेज़नि 1947 में इंडिपेंडेंस ऑफ इंडिया एक्ट पास कयो, ठीकु। उहो इंडिपेंडेंस ऑफ इंडिया एक्ट खां पहिरियों जेको आइन हलंदो हो इंडिया में, उहो 1935 जो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट हुयो, 1935 जो। इंडिपेंडेंस ऑफ इंडिया एक्ट 1947 1935 जे एक्ट जे प्रोविजन्स खे मिलाए करे उन्हनि ठातो, छो कि अंग्रेज़ हाणे वञनि पिया, जेको उन्हनि जी क्राउन हुई, क्वीन हुई, उन पावर्स रिलिंक्विश करे छॾिया पंहिंजा, ऐं जेके ॿ डोमिनियन्स हुया इंडिया एंड पाकिस्तान, उन्हनि जी गवर्नमेंट्स खे पावर्स पंहिंजा ॾेई छॾियऊं। त 1947 जो सभिनि खां पहिरियों जेको इंडिपेंडेंस ऑफ इंडिया एक्ट आहे, उहो हिकिड़ो इंटरिम कॉन्स्टिट्यूशन जे तौर ते आयो, आरज़ी कॉन्स्टिट्यूशन जे तौर ते। उन खां पोइ इलाही कोशिशूं थींदियूं रहियूं। 1949 में ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन बि पास थी लियाक़त अली ख़ान जे टाइम में, कि असां आइन कीअं ठाहींदासीं, इस्लाम जे प्रिंसिपल ते हूंदो, डेमोक्रेसी जे प्रिंसिपल ते, लेकिन आइन न ठही सघियो। इलाही आई थिंक 9 साल ताईं कोशिशूं हलंदियूं रहियूं कि माण्हुनि खे इकठो करे कोई आइन ठाहे सघूं। त सभिनि खां पहिरियों 1956 में जेको आहे उहो आइन हिकिड़ो आयो, ऐं उहो आइन बि 2 साल ई हलियो। कोई 1958 में जेको मार्शल लॉ लॻो त उहो अयूब ख़ान उहो ख़तमु करे छॾियो आइन। उनखां पोइ 1962 में ॿियो आइन आयो पाकिस्तान जो। हाणे आइन जो मक़सदु इहो हूंदो आहे कि आइन जेके माण्हुनि जी ख़्वाहिशात खे, माण्हुनि जा जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, नुमाइंदा आहिनि, उहे साम्हूं रखी हिकिड़ो डॉक्यूमेंट ठाहींदा आहिनि जंहिंजी बेस ते मुल्क हलंदो आहे, ठीकु, रियासतूं हलंदियूं आहिनि, उहो दस्तूर हूंदो आहे, ठीकु आहे। 1962 वारो जेको आइन हो, उहो अयूब ख़ान पाण हिकिड़े एग्ज़ेक्टिव ऑर्डर सां कढी छॾियो। उन में को नुमाइंदा अवाम जा इन्वॉल्व न हुया, जेको आइन चइजी बि नथो सघे, कोई डिक्टेटर जो ऑर्डर हुयो। उन ते जेको आहे माण्हू मतिलबु जेको आहे गॾु ऑब्वियसली न पिया थी सघनि, उन जेके सूबा जंहिंमें मेजॉरिटी न हुई माण्हुनि जी, उन्हनि खे एतिराज़ु हुयो। बांग्लादेश में जेको ईस्ट पाकिस्तान में जेके पार्टी उन टाइम पॉपुलर हुई, उन्हनि खे एतिराज़ु हुयो। कुझु जेको आहे रिलीजियस माइनॉरिटीज़ खे एतिराज़ु हुयो कि असांजी आवाज़ु दॿाई वञे थी, ठीकु आहे। त उहो आइन बि हली न सघियो, छो कि हिकिड़े डिक्टेटर जो एग्ज़ेक्टिव ऑर्डर सां निकितल हिकिड़ो कानून हो। उन खां पोइ 1970 में इलेक्शन थिया, 1971 में पाकिस्तान अलॻि थियो। हाणे तेसि ताईं बि उमेद न हुई कि कोई आइन ईंदो, ठीकु आहे। लेकिन 1970 में जॾहिं इलेक्शन थिया त पंजाब में, सिंध में अक्सरियत हुई पीपल्स पार्टी जी, ठीकु आहे। ऐं जेको ख़ैबर पख्तूनख्वा जेके NWFP चवंदा हुआ उन टाइम ते बलूचिस्तान, उहे बि राज़ी न हुया। हाणे ईस्ट पाकिस्तान बि राज़ी न हुयो। हाणे बांग्लादेश जॾहिं अलॻि थी वियो त मेजॉरिटी थी वई हिते पीपल्स पार्टी जी, उन्हनि लाइ आसान थी वियो इन आइन खे पेश कयूं। त 1973 में पहिरियों दफ़ो हिकिड़ो अहिड़ो आइन पेश थियो जिते सभिनि जी रज़ामंदी हुई। पहिरियों NWFP ऐं बलूचिस्तान राज़ी न हुया, लेकिन पोइ उहे बि बाद में अची शमूलियत उन्हनि अख़्तियार कई, उन्हनि हिन ते वोट कयो ऐं हिकिड़ो दस्तूर पाकिस्तान जो पास थियो, ठीकु आहे। ऐं उन दस्तूर ते अॼु हलंदऊं। आइन जी ज़रूरत छो हूंदी आहे, इहा हाणे जी ॻाल्हि न आहे। इहो एरिस्टोटल जेको फिलोसफर आहे, उहो मतिलबु हज़ारे साल पहिरियों चई वियो आहे, इहा ॻाल्हि करे वियो आहे
कि आइन जेको आहे न हिकिड़ो आइडियल स्टेट ठाहिण जो कॉन्सेप्ट सभु फिलोसफर्स चई आहिनि कि आइडियल ठीकु आहे। स्टेट कहिड़ी हूंदी, आइडियल रियासत कहिड़ी हूंदी, मिसाली रियासत। उहा मिसाली रियासत उहा हूंदी जिथे सिटीज़न जी हिकिड़ी सुठी ज़िंदगी हूंदी, ठीकु आहे। हाणे सिटीज़न जी सुठी ज़िंदगी खे हलाइण लाइ को असांखे आइन दस्तूर खपे, न त एनार्की हूंदी। रूल्स ऐं रेगुलेशंस जीअं हूंदा रूल्स आहिनि उहो रेगुलेशंस तव्हां उन खे आइन फॉलो करे हलो। दस्तूर खपे जीअं अनारकी न रहे, न आइन दस्तूर जे बग़ैर अनारकी रहंदी, स्टेट ठही न सघंदी, ठीकु आहे। त आइन ऐं दस्तूर जेको आहे न, स्टेट चवंदा आहिनि इज़ ऑल अबाउट डेवलपमेंट ऑफ इंस्टीट्यूशंस, ठीकु आहे। इहो ॿीहर एरिस्टोटल चयो कि आइन ऐं दस्तूर हुजे ऐं उन में रियासती इदारनि जी इंस्टीट्यूशन जी डेवलपमेंट हुजे। अगरि स्टेट जा इदारा कमज़ोर हूंदा त स्टेट मज़बूत न रहंदी, ठीकु आहे। त इहा जेको असां ॾिसूं था हाणे जेको आइन ऐं दस्तूर खे तोड़ण जी कोशिशि कई वई त कीअं इदारा कमज़ोर थिया आहिनि, कीअं हालात थिया आहिनि, एनार्की ॾे वापसि वञूं था। त आइन मेजर डॉक्यूमेंट हूंदो आहे, उन ते हलणु ज़रूरी हूंदी आहे। उनजे बग़ैर न पार्लियामेंट हली सघे थी, न फ़ौज हली सघे थी, न जुडिशरी हली सघे थी, कोई मुल्क नथो हली सघे। इन करे आइन जी ज़रूरत जेको आहे न लाज़मी हूंदी ठीकु आहे। आहे ज़ैन, आख़िरी सवाल तव्हांखां पुछणु चाहींदासीं त अक्सर असां ॿुधंदा आहियूं त अॼु हे बिल पास थियो, अॼु हीअं थियो, अॼु हूअं थियो, असेंबली हूंदियूं आहिनि। बेसिकली सेनेट छा आहे, उनजो कमु छा आहे, मेंबर्स केतिरा हूंदा आहिनि, क़ौमी असेंबली छा हूंदी आहे, उनजा मेंबर्स केतिरा हूंदा आहिनि, कमु छा हूंदो आहे? ॾिसो आर्टिकल 50 में कॉन्स्टिट्यूशन जा जीअं मां तव्हांखे ॿुधायमि इदारा ठहियल आहिनि आइन में, ईअं कॉन्स्टिट्यूशन में पार्लियामेंट जो ज़िक्र आहे। आर्टिकल 50 में पार्लियामेंट थी। हाणे पार्लियामेंट में 3 माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ो प्रेसिडेंट पार्लियामेंट जो हिसो हूंदो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ सेनेट हूंदी आहे, उनखां पोइ नेशनल असेंबली हूंदी आहे। नेशनल असेंबली खे असां लोअर हाउस चवंदा आहियूं, सेनेट खे असां अपर हाउस चवंदा आहियूं। त तक़रीबन सभु बिल्स जेको आहे लोअर हाउस ऐं अपर हाउस ॿिन्हिनि मां जनरेट थी था सघनि, वरी ॿिए हाउस ॾे वेंदा आहिनि, ठीकु आहे। ठीकु आहे। सेनेट में जेको आहे नेशनल असेंबली में 342 मेंबर्स हूंदा आहिनि, उहे पॉपुलेशन जे हिसाब सां हूंदा आहिनि। जेतिरी हर सूबे जी अवाम आहे उनजे प्रपोर्शन जे हिसाब सां सीटूं ॾिनल हूंदियूं आहिनि, जीअं रिप्रेज़ेंटेशन उनजे हिसाब सां हुजे। लेकिन सेनेट तॾहिं इंट्रोड्यूस कई वई जॾहिं ऑब्वियसली ईस्ट पाकिस्तान भॼी पियो ऐं जॾहिं कमज़ोर सूबा हुया, उन्हनि खे इहो लॻो कि असांजी रिप्रेज़ेंटेशन घटि आहे, त सेनेट में हर सूबे खे बराबरि सीटूं ॾिनियूं वयूं, ठीकु आहे। ठीकु आहे, हर सूबे खे, जीअं कंहिंखे इहो अहसासु महरूमी न थिए कि असांजो जेको आहे न उहो घटि आहे। सेनेट में 104 मेंबर्स आहिनि, हर सूबे जूं तक़रीबन 14 सीट्स हूंदियूं आहिनि, उनजे अलावा कुझु रिज़र्व सीट्स वग़ैरह सूबनि जूं रखियूं वयूं आहिनि। त कोई बि बिल जॾहिं ईंदो आहे त पहिरियों नेशनल असेंबली में जनरेट थींदो आहे, उनखां पोइ सेनेट में वेंदो आहे, सेनेट में पास थी प्रेसिडेंट खां उनखे असेंट मिलंदो आहे। अगरि को सेनेट मां बिल जनरेट थिए थो त पोइ असेंबली में ईंदो, कंहिं ॿिन्हिनि हाउस तां अगरि पास न थींदो त उहो पास न थी सघंदो, ऐं फाइनल प्रेसिडेंट उन्हनि खे इंडोर्स कंदो आहे। प्रेसिडेंट उनखे रिजेक्ट नथो करे सघे, उहो हिकिड़ो सेरेमोनियल हिकिड़ी शइ आहे कि उनखे बसि इंडोर्स कंदो ऐं ईअं बिल पास थींदो। ऐं आइन जेको आहे, आइन खे असां वॾी मेजॉरिटी सां अमेंडमेंट थी सघे थी, ठीकु आहे। आइन ईअं अमेंड नथो थी सघे, हुन में वॾी मेजॉरिटी खपे। नॉर्मल एक्ट पास करण लाइ सिंपल मेजॉरिटी खपे, आइन खे अमेंड करण लाइ 2/3 मेजॉरिटी खपे, जेको मतिलबु हिकिड़ो वॾो मुश्किल मरहलो आहे सभिनि खे गॾु करणु। ऐं पाकिस्तान में चवंदा आया पार्लियामेंट्री सुप्रीमेसी जेको आहे पार्लियामेंट सुप्रीम आहे, पार्लियामेंट सुप्रीम न आहे पाकिस्तान में आइन सुप्रीम आहे। ठीकु ज़ैन, ठीकु, वॾी महिरबानी ज़ैन। अॼु को प्रोग्राम जेको आहे असांजो नाज़रीन पुॼाणी ते पहुतो। इंशाल्लाह अॻिले हफ़्ते ॿिए कंहिं नए टॉपिक सां ऐं मुख़्तलिफ़ सियासी ॻाल्हियूं जेके तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। तेसिताईं ज़ैन ए सुमरो ऐं नौमिता गुल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।